वालेकुम। अच्छा हे दर्जो ॾिसो, इन में काफ़ी स्टूडेंट सही भी कयो आहे, कुछ स्टूडेंट्स ग़लती कई आहे, कंहिं वरी छा कयो आहे सॼो सही करे कंहिं हिकिड़े स्टेप में सिर्फ़ु ग़लती कनि था। हाणे ॾिसंदा वञो, सभिनि खां पहिरियों तव्हां ख़बर आहे असां नंढड़ी ॾिंगी ते हलंदासीं, सभिनि खां पहिरियों असां हिन ते हलंदासीं, यानी इन मतिलबु आहे -3 हे सभु सेम लिखंदासीं, 23 -2 हे सॼो सेम। हाणे हिन में नंढी ॾिंगी में असां ॾिसंदासीं त वंड ऐं ज़रब न आहे, सिर्फ़ु जोड़ कट आहे। हाणे हिन में स्टूडेंट कहिड़ी ग़लती कई आहे त यानी उनखे ख़बर आहे बोर्ड मास में सभिनि खां पहिरियों छा छॾाइणी हूंदी आहे, डिवीजन, पोइ मल्टीप्लिकेशन, पोइ एडिशन, पोइ सबट्रैक्शन। हाणे उन्हनि जोड़ जे चकर में छा कयो आहे, 16 ऐं 2 खे पाण में जोड़ कयो अथऊं, जेको ग़लति आहे। छाजे करे तव्हां हिते ॾिसी सघो था पिया त हे जेको 16 आहे इहो माइनस जो आहे, हे ॾिसो 16 जेको आहे इहो माइनस जो आहे, ऐं 2 छा जो आहे, 2 प्लस जो आहे, ऐं 3 बि प्लस जो आहे, 3 जॻह कुझु न आहे माना प्लस जो आहे। इन मतिलबु आहे हिननि ॿिन्हिनि खे जोड़ करणु ग़लती हूंदो। हे ईअं सम्झो 2 घोड़ा आहिनि, हे 16 गॾु आहिनि, असां ईअं न चवंदासीं 18 घोड़ा थी विया, ग़लति थी वेंदो। असां ॿिनि खे हिन सां गॾु कंदासीं, ठीकु आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो पॉइंट तव्हांखे मां पहिरियों बि सम्झायो आहे, हाणे बि क्लियर थी हूंदो त 2 ऐं 16 पाण में एड नथा थी सघनि। छाजे करे जो 16 माइनस जो आहे। हाणे हे 2 ऐं 3 5 जेके आहिनि सो प्लस जा, ऐं 16 छा जा थी वेंदा, माइनस जा थी वेंदा, ठीकु आहे। अञा हिकिड़े अंग ताईं न आयो आहे, अचो त हिनखे हिकिड़े अंग ताईं खणी था अचूं। हे -3 हे 23 सेम रखंदासीं, -2 बि सेम रखंदासीं। हाणे वॾे अंग में नंढो अंग कट थींदो आहे, 16 में 5 वेंदा, घणा बचंदा, 11। निशानी वॾे अंग जी ईंदी आहे, निशानी छा जी बचंदी, माइनस जी बचंदी, ठीकु आहे। छो जो हे प्लस जो 5 हुयो, हे माइनस जो 16 हुयो। अञा बि ॾिसो नंढी ॾिंगी हूंदी, छो जो असां ॿाहिरि ज़रब न कयो आहे। हाणे जीअं ॿाहिरि ज़रब कंदासीं, ॿाहिरि ज़रब में मुराद आहे हाणे हीअं ज़रब आहे असांजी ॾिंगी, असांजे कॾहिं ख़तमु कयूं, -2 × -11 आहे। निशानी सां ज़रब थींदी, माइनस इंटू माइनस प्लस, ऐं ॿियारो 22, ठीकु आहे। हाणे अचो ॾिसो -3 हे वॾी ॾिंगी, हे 23। हाणे -2 बि न लिखंदासीं, छो जो हे निशानी बि न लिखंदासीं, हे ॿई निशानियूं पाण में ज़रब थींदियूं, माइनस इंटू माइनस प्लस ॿियारो 22। हाणे ॾिसो असांजी नंढी ॾिंगी ख़तमु थी वेंदी, सिर्फ़ु वॾी ॾिंगी बचंदी। हाणे अगेन वॾी ॾिंगी खे सिर्फ़ु हिकिड़े अंग ताईं महदूद करिणो आहे, त -3 सेम रखंदासीं। हाणे हे ॿई जोड़ जा आहिनि, त हिननि खे पाण में जोड़ कंदासीं, ठीकु आहे। हाणे हे ॿई जोड़ जा आहिनि, 23 जॻहियूं कुझु न आहे माना ॾिसो इहो बि प्लस जो आहे, हे बि प्लस जो आहे। हाणे घणो थी वेंदो, 45 थी वेंदो, पर छा जो, प्लस जो। प्लस लिखणो न आहे, तव्हांखे सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ मां लिखां थो, ठीकु आहे। हाणे ॾिसो हिकिड़ो अंग आहे, यानी हिकिड़ो -3 आहे, ॿियो 45 आहे। हिन जो मतिलबु आहे असांजो दर्जो दरअसल हीअं आहे, -3, या हिनखे असां हिते जेको आहे चेंज करे लिखूं था, ॾिंगी ख़तमु करे असां उन जॻह ते ज़रब ॾींदासीं, प्लस जो 45। प्लस लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ लिखां थो। निशानी सां ज़रब थींदी, माइनस इंटू प्लस, माइनस, ऐं 15, यानी 15 हिकु मथे वियो, 4 12 हिकु 13, 135 हे असांजो आंसर आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसी वठो त कंहिं काथे ग़लती कई आहे। काफ़ी स्टूडेंट सही कयो आहे, कंहिं छा कयो आहे, कुझु छोकिरियुनि हेसि ताईं सही हलिया आहिनि। आख़िर में छा कयो अथऊं, हिनखे -3 ऐं हिनखे प्लस जो 45 रखियो अथऊं। इहो ईअं न आहे बाबा, विच में ॾिसो ॾिंगी आहे। हाणे हिन दर्जे में ऐं हिन में फ़र्क़ु आहे, -3 × 45। ॾिसो हिननि ॿिन्हिनि दर्जनि में फ़र्क़ु आहे, हिन में -3 ऐं 45 जे विच में काई बि निशानी न आहे, ज़रब वंड कुझु ई न आहे। हिन मतिलबु आहे सिर्फ़ु हे जोड़ कट थींदा। जेकॾहिं हीअं हुजे हा त 45 में 3 कट कयूं, असांजो 42 जवाबु अचे हा, छाजो, प्लस जो। पर हीअं जेकॾहिं निशानी ज़रब जी आहे विच में, या ॾिंगी आहे, त हाणे असांजो जवाबु ईंदो माइनस जा 135। हिननि ॿिन्हिनि दर्जनि में ॾिसो फ़र्क़ु आहे। सो इन में उन्हनि स्टूडेंट्स ग़लती कई हुई, हिननि ॿिन्हिनि खे सिंपली जोड़ में लिखी आहे, न ॾिंगी आहे त हिन जो मतिलबु आहे हे ॿई पाण में ज़रब थींदा। कुझु स्टूडेंट, काफ़ी स्टूडेंट्स बल्कि हिते ग़लती कई, 2 ऐं 16 खे जोड़ करे 18 करे विया, पोइ जेको आहे सो कट कई वियो। सो हिन मां तव्हां आइडेंटिफाई करे सघो था पिया त हिनखे सॉल्व कीअं करिणो आहे, ऐं तव्हां किथे ग़लती कयो पिया।